अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल सिंधी.com ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि जूनियर इंजीनियर इलेक्ट्रिकल ऐं असिस्टेंट डायरेक्टर कस्टमर सर्विस रेवेन्यू ऑफिसर जो। जूनियर इलेक्ट्रिकल इंजीनियर में नंबर ऑफ पोस्ट 48 आहिनि। इन्हनि में जेका रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे उहा BE या BSc इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, पावर इंजीनियरिंग डिग्री इन फर्स्ट डिवीजन at least 60% marks 2.5 out of 4 CGPA हुजे कंहिं बि हिकु रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी मां। हर सूबे जे लाइ अलॻि अलॻि कोटा आहे ऐं ओपन मेरिट भी आहे। हिन में पंजाब, सिंध, बलोचिस्तान, KPK जी बी ऐं फाटा वारा अप्लाई करे सघनि था। उन खां पोइ जेका ॿी आहे असिस्टेंट डायरेक्टर कस्टमर सर्विस जी, इन में 15 पोस्ट आहिनि ऐं इन में जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा MBA, MCOM, MSc कंप्यूटर साइंस, MSc, MA स्टैटिक्स, मैथमेटिक्स, इकोनॉमिक्स, मिनिमम फर्स्ट डिवीजन इन द एकेडमिक कैरियर। ऐं उन खां अलावा कैंडिडेट खे जेको आहे MS ऑफिस वग़ैरह हलाइण ईंदी हुजे। इन में बि पूरे पाकिस्तान मां अप्लाई करे सघनि था, पंजाब, सिंध, बलोचिस्तान, KPK ऐं फाटा मां। इन जी जेका एज लिमिट रखी वई आहे उहा 21 खां 33 साल आहे। 21 खां 33 साल जे विच में जेको बि आहे उहो अप्लाई करे सघे थो। इन में अप्लाई करण जे लाइ ऑनलाइन www.ctsp.com.pk ते वञी ऑनलाइन अप्लाई कबो। अचो त ॾिसूं था इन में ऑनलाइन अप्लाई कीअं कबो। जीअं ई असां सर्च कयोसीं ctsp.com.pk त असां वटि ही अॻु में ई इम्पोर्टेंट अनाउंसमेंट में सभिनी खां मथे इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जी जॉब अचे थी। उन जो ही एप्लीकेशन फॉर्म लिखियल आहे, हिते असां क्लिक कंदासीं। एप्लीकेशन फॉर्म ते क्लिक कयोसीं। हाणे हिते असांखे अप्लाई करण जे लाइ एप्लीकेशन फॉर्म जे हिते क्लिक करणो पवंदो। जीअं ही क्लिक कयोसीं त ही फॉर्म अची वियो। इहो असांखे पूरो फिल करणो आहे। पहिरियां पोस्ट अप्लाइड फॉर जेका बि पोस्ट आहे उनखे तव्हां सिलेक्ट कंदो। अगरि तव्हां जूनियर इंजीनियर जे लाइ अप्लाई कयो था, जूनियर इंजीनियर में अप्लाई हिते क्लिक कंदो ऐं असिस्टेंट डायरेक्टर कस्टमर सर्विस रेवेन्यू ऑफिसर जे लाइ हिते क्लिक कंदो। उन खां पोइ ही पूरो फॉर्म आहे जंहिंमें तव्हांजी बायोडेटा सां गॾु तव्हांजी एकेडमिक क्वालिफिकेशंस वग़ैरह सॼी एड थींदी ऐं उन खां पोइ तव्हां हिते पंहिंजो एक्सपीरियंस वग़ैरह लिखी करे हिते सबमिट कंदा। जीअं ई तव्हां सबमिट कंदो, सबमिट करण खां पोइ तव्हांजो फॉर्म इन फॉर्म में अची वेंदो PDF में। उन में जेका ही एड्रेस ॾिनल आहे, प्रोजेक्ट ID, कैरियर टेस्टिंग सर्विस पाकिस्तान, ऑफिस नंबर, स्ट्रीट नंबर, पूरो जेको लिखियल आहे इंडस्ट्रियल एरिया इस्लामाबाद। इन ते तव्हांखे कंहिं बि कुरियर सर्विस जे थ्रू मोकिलणो आहे ऐं उन खां ही हेठां चालान लॻियल आहे जंहिंमें चालान में तव्हांजी डिटेल्स हूंदियूं ऐं पोस्ट अप्लाई कहिड़ी त उन में उहा तव्हां चालान अलाइड UPL या नेशनल बैंक में पे करे ऐं उन जी कॉपी सां गॾु तव्हां मोकिलींदा जेका एड्रेस ॾिनल आहे उन ते। उमेद था कयूं तव्हांखे समझ में अची वियो हूंदो इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी में जेके जॉब्स आहियूं उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।